जुडो में अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक तरफ़ां पुराण नदी की बहाली बदअमनी मंशियात ऐं समाजी बुरायुनि ख़िलाफ़ जुडो जे प्याला होटल अयाज़ खोसो सिंधु कलोई मुमताज़ खोसो मुहिब भील ऐं बेजी अगवाणी में एहतजाजी रैली कढी जुडो टाउन कमेटी वटि मेन मिठे मीरपुर ख़ास रोड ते धरणो हणी सख़्त एहतजाज कयो वियो। हिन मौक़े ते हुननि चयो त जुडो मां गुज़रंदड़ पाणी जे कुदरती लंघ पिराण ढोरो तां कब्ज़ा हटाइण लाइ इंतज़ामिया के बि क़दम न खयां आहिनि। पिराण नदी ते कब्ज़नि सबबि जुडो शहर केतिराई भेरा ॿुॾी तबाह थियो आहे, जॾहिं त नसीर छंडण ते पिण बासरनि कब्ज़ा करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि जुडो शहर जूं ओभर वारियूं कॉलोनियूं ॿुॾी तबाह थियनि थियूं। शहरनि पारां बार बार एहतजाज बावजूदि इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हुननि चयो त जुडो में मंशियात गुटको मेनपुड़ी कचो शराब सरेआम विकिरो थी रहियो आहे। पुलिस मंशियात ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे शहर में सरेआम फहाशी जा अॾा हलण सबबि नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे, जॾहिं त जुडो शहर में बदअमनी सबबि चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि, पर इंतज़ामिया उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। हुननि मुतालबो कयो त पिराण नदी नसीर छंडण तां फौरी तौर ते कब्ज़ा हटाया वञनि, मंशियात फहाशी जे अॾनि ख़िलाफ़ कार्रवाई करे शहर में अमन क़ाइमु कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।